मुबैना नाइंसाफी खिलाफ उम्मीदवारनि फैसल करीम लगारी, परवेज मक्सी, गुल हसन मक्सी, फहीम रुस्तमानी, फहद रुस्तमानी, इरफान ओढेजो, एडवोकेट ज़ाहिद हुसैन चढ़ड़, फैसल बागी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में फुलकारा चौक खां रैली कढी मातली हैदराबाद रोड ते धरणो हयो वियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त 85 खां 90 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे फेल ॼाणाए 50 खां घटि मार्कूं हासिल कंदड़नि खे पास कयो वियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी ऐं मेरिट जी लताड़ आहे। इल्ज़ाम लॻायो त भर्तियूं सियासी सिफ़ारिश तहत थी रहियूं आहिनि। एहतजाज कंदड़नि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो त मुआमले जो सो मोटिव नोटिस वठी वारनि उम्मीदवारनि खे ऑफर लेटर ॾिना वञनि। असां ॿुधाईंदा हलूं पंहिंजे नाज़रीन खे मातली पुलिस में भर्तियुनि ख़िलाफ़ उम्मीदवारनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। संदन इल्ज़ाम आहे त 50 खां 45 मार्कुनि वारनि खे पास ॼाणाए उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना पिया वञनि, जॾहिं त 85 खां 90 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे फेल ॼाणाए ॿाहिरि कढियो पियो वञे।